आम ख़बर अवां पहुचाईंदा हलूं हैदराबाद में, जिते STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। हैदराबाद में STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ॿाहिरां STP जा वॾे अंग में कारकुन पहुतल आहिनि। अदालत ॿाहिरां पुलिस जी वॾी नफ़री बि मौजूद आहे। अपडेट कयूं पिया। हैदराबाद में STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ॿाहिरां STP जा वॾे अंग में कारकुन पहुतल आहिनि, जॾहिं त अदालत ॿाहिरां पुलिस जी वॾी नफ़री भी मौजूद आहे। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ॿाहिरां STP जा वॾे अंग में कारकुन पहुतल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बहरा टाउन वाक़े बैदि सिंध एक्शन कमेटी के अॻुवाणनि ते केस दाख़िल करण खां पोइ अॻुवाणनि पारां ज़मानत हासिल करण लाइ अदालतुनि सां रुजू करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन सिलसिले में STP डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत हासिल करण लाइ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पहुची वियो आहे, जॾहिं त सर्किट बेंच हैदराबाद ॿाहिरां STP जा सभी कारकुन बि पहुची विया आहिनि। डॉक्टर कादिर मक्सी सीनियर एडवोकेट मोहम्मद यूसुफ लिगारी ऐं ॿियनि मार्फत अदालत खे ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराईंदो, जॾहिं त अदालत ॿाहिरां पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा पिणु पहुची वई आहे। आवाज़ टीवी सां मुख़्तलिफ़ ॻाल्हि ॿोल कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध हुकूमत पारां असां मथां केस दाख़िल कराइण सां ई संदनि नियत वाज़े थी वई आहे त हू चाहिनि था त बहरा टाउन ख़िलाफ़ जिदोजहद ख़तमु थिए, त जीअं सिंध जूं ज़मीनूं तीनमाल करे सघजनि। हिन चयो त हीअ पार्टियूं रुखे माण्हुनि जूं पार्टियूं आहिनि, कंहिं कंहिं जी मदद सां केस दाख़िल कंदा। सिंध पुलिस जी मदद सां भञा करे दायूं लॻायूं, जिन माण्हुनि भञा कई के हिकिड़े बि माण्हू खे गिरफ़्तार छो न कयो आहे। जी अच्छा नसीर चना, ताज़ा अपडेट्स छा आहिनि? छा हिन वक़्तु डॉक्टर कादिर मक्सी ज़मानत मंज़ूर थी वई आहे? हिन वक़्तु डॉक्टर कादिर मक्सी साहब जी ज़मानत वारा जेके पेपर आहिनि उन ते सिग्नेचर वग़ैरह करे रहियो आहे, जो ज़मानत अञा थी न आहे। ॿिए तरफ़ पुलिस जा वॾा अटाला अदालत ॿाहिरि अलर्ट थी विया आहिनि। जी महिरबानी।